ख़बर ॾींदासीं। आदलपुर मां पुलिस हवाले कयल मुबैना तौर कणक चोरी में मुलविस जवाबदार जी आज़ाद थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो, धरणो हंयो वियो आहे। अॻु ॿुधायूं पिया पुलिस हवाले कयल मुबैना तौर कणक चोरी में मुलविस जवाबदारनि जी आज़ाद थियण ख़िलाफ़ एहतजाज करे धरणो हंयो वियो आहे। आदलपुर मां ख़बर ॾियूं पिया बंदि पियल दुकान मां सरियो ऐं कणक चोरी कंदड़ गैंग जे ज़कर कोलाची खे दुकानदार पकड़े पुलिस हवाले करे छॾियो आहे। दुकानदारनि जो अदलपुर थाणे ॾाढो घेराव करे SHO ऐं मुंशी ऑफिस छॾे फ़रार थी विया, जिन दुकानदारनि थाणे अॻियां एहतजाज कयो आहे। आदलपुर पुलिस 5 लख रिश्वत एवज़ चोर खे छॾे ॾिनो आहे, एहतजाज कंदड़नि जो इहो चवणु आहे। वक़्तु ॿुधायूं पिया आदलपुर मां ख़बर ॾियूं पिया पुलिस हवाले कयल मुबैना तौर कणक चोरी में मुलविस जवाबदार जे आज़ाद थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो, एहतजाज करे धरणो हंयो वियो आहे।